विच मैदान में जेके गैर जरूरी मानू आयो वे हो छो था यार यही तरह हो ना पहलवान दीदार जमाली अब्दुल जब्बार गोपाल मेरा पहलवान अमीर थेबो जोहरी फूला साहब का हुए जोहरी अदा मेहरबानी करे मलाखड़ के विच मैदान में गैर जरूरी मानू ना छो हाँ मलाखड़ो तमाम असा जो नस्म ज़ब्त खराब करने की कोशिश न कयो मन लपेड़ वारो गैर जरूरी केर भी ना चे अदाए मलाखड़ो में बदनज़मी पैदा न कयो जी मलाखड़ो पूरा मुनसाले तो मलाखड़ो हलाइण ॾियो असांजा जज कमेटी मौजूद आहिनि ॿिया कोई न चे गरीब जतोई हिम्मत जतोई गुम थी विया आहिनि ॿ छोकिरा वरी ॿ छोकिरा हिम्मत जतोई हिम्मत कढड़ो ऐं गरीब जतोई उहे आवाज़ वारी जात ते मोकिले छॾियो मां पाण हुनखे ॻोठ ॾींदुसि हथ भैया पहलवान वाह 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 निज़ाम वाह वाह मीरानी वाह मीरानी मारियो ताड़ी लगे निज़ाम मीरानी जी मामा खान फुल खे इनाम ॾियो अब्दुल गफूर जेके एशियन कलवट साहब जो कामरा साहब जो 2000 बेला मोहम्मद खान फुल ऐं पहलवान अलाबे नमसी 2000 ताड़ी लगे अब्दुल गफूर धामरा साहब जी बड़ी मेहरबानी पहलवान अब्दुल जब्बार गोपाल ॿियावे हो या शायद मारे हो ही गाहे मारे हो ॿियावे हो खुदा के मञो जारी सारी पहलवान निज़ाम पांचो इनाम वठी कपड़न ते वेही रहंदो हुनजी मल बंद आहे अजय पहलवान वलीदाद मेतलो ऐं नसीम कांधड़ो टियों जोड़ में नसीम ऐं अजय वलीदाद मेतलो बाबा जेके विड़न था ॿिया लटा न आहिनि उस्ताद अब्दुल जब्बार जो चवणा 2000 बिला एसी साहब जो दोस्तों खुसूसी प्राइज आहे मोहतरम अब्दुल गफूर धामरा साहब असिस्टेंट कमिश्नर दरी मीरवा जी तरफा पहलवान मोहम्मद खान फुल ऐं अल्लाह बख्श मंगसी जे पोइ मल ते 2000 रुपया धामरा साहब जी तरफा खुसूसी इनाम ऐं असां वटि तक़रीबन 5000 क्राउड मौजूद आहे सभिनी संगत खे गुज़ारिश आहे त हीअ मल न फ़क़ति सिंध जी क़ौमी रांदि आहे पर सिंध जी सुञाण रांदि पिणु आहे इहो ई सबबु आहे त रमज़ान शरीफ़ जो महीनो रोज़ाइत शौक़ीन बि काफ़ी हिते मौजूदु आहिनि अहिड़ी गर्मीअ में ॾाढे प्यारे पाबो असां पंहिंजी हीअ मुहज़ब ऐं क़ौमी रांदि पिया ॾिसनि इनाम ॾियण जे हवाले सां शौक़ीननि खे गुज़ारिश आहे त का बि कसर मांगे छॾणी न आहे पहलवान दीदार जमाली अब्दुल जब्बार गोपांग विच मैदान में ऐं पहलवान निज़ाम मल्ला इनाम पंहिंजो वठी ऐं वेही रहंदो कपड़नि ते गुलबहार चांडियो ऐं पहलवान जे अब्दुल वहीद अरबेलो मुगेरी ऐं गुलबहार गरीब जतोई हिम्मत अली कलोड़ो 2 छोकरा गुम थी आहिनि जंहिं बि भाउ खे लभनि त महिरबानी करे आवाज़ वारी जाते मोकिले छॾे पहलवान दीदार जमाली अब्दुल जब्बार गोपाल पहिरियों जोर सख़्त मुक़ाबिलो फ़ैसिलो कयो ॿई पहलवान आयो ऑफिसर वेठा आहिनि मल्लू ॾेखारियो साईं मानवारा काबिल एहतराम अब्दुल गफूर धामरा एसी साहब तालका ठड़ी मिरवा मुख्तार कार साहब मौजूद है हथ भैया सजो मिरवा जो स्टाफ मौजूद है आई भाऊ अब्दुल जब्बार दीदार खबड़ू हेडे काले ताजो परते लो पहलवान चांडियो ऐं मुगेरी पोई मल अब्दुल जब्बार गोपांग दीदार जमाली
गाहो मारे ना ना गाहो ना हाँ अजय मोहम्मद खान फुल अजय पहलवान मोहम्मद खान फुल पोई मल्ला बेख मगसी 2000 बेला मोहतरम अब्दुल गफूर धामरा साहब जो साहब हिकिड़ी ताड़ी लगे बई दे हथ मत करे ताड़ी वजाओ दोस्त में मेरो 2000 बेला मोहम्मद खान दे ॿिया बि शौकीन हज़रात खोड़ बिठा बिल रखो मोहम्मद खान पुलिस इंतजामिया होशियार है अमान जा मुहफ़िज़ पुलिस इंतजामिया पहलवान मोहम्मद खान फुल अलाबे मगसी नसीम कांगड़ो ऐं वलीदार में तलो टियों जोड़ सभिनी खे साहब जो इनाम ॾे अब्दुल गफूर कामरा साहब अलीसन शेख के सदर इनायत जोगी के मारे मितलो चांडियो मारे वलीदार मितलो मारे हो बई मलू मारे वलीदार मितले के नाम ॾियो टे जोड़ में अचे पहलवान आला बेख गुलाम शेर बम्बरो अला पे फुर्द ॿियो राउंड मोहम्मद खान फुल पोई मल जे पहलवान अला पे भरत गुलाम शेर बम्बरो मोहम्मद खान फुल अला पे मगसी पोई मल 2000 बिला मोहतर जनाब काबिल एहतराम तालका ठड़ी मिरवा एसी साहब 2000 बिला अब्दुल गफूर धामरा साहब साईं जा तमाम शुक्रगुजार जेके हिन साईं जे सायण उर्स मुबारक में तमाम बेहतरीन मल पालन जे लाइ एज़ाज़ी इनाम ऐं असांजा जेके उहिदेदार